अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से कडाऊं या संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वज़ीर-ए-आज़म इमरान खान की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास अहम मुल्की मामलन कोरोना वायरस सबब बेन मसलन ते ब्रीफिंग ॾिनी वई। पाकिस्तान एक्सपो सेंटर जी चेयरमैन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी मंजूरी एजेंडा में शामिल। प्रेस काउंसिल ऑफ पाकिस्तान जी मेंबर जी मुकर्ररी काबीना जी एजेंडा में शामिल। सुप्रीम कोर्ट में केपी जे ज़िले कर्क में तारीख़ी मंदिर ड्राइण खिलाफ़ पाण नोटिस जी ॿुधणी। अदालत रिमार्क्स ॾिना आहिनि त कर्क में तारीख़ी मंदिर जे भरिसां पुलिस चौकी क़ाइमु हुअण बावजूदि वाक़ियो पेश आयो। मंदिर ते एतिरा माण्हू गॾु थिया त ॻुझा इदारा छा करे रहिया हुआ। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो चवणु आहे त रुॻो एहलकारनि जी मुअतली काफ़ी न आहे। हिन वाक़िए सां दुनिया में पाकिस्तान जी बदनामी थी आहे। बलूचिस्तान के इलाके मच में 11 पौलितन के कत्ल खिलाफ कोयटा वरसा ओलर बाईपास से हज़ारा बरादरी जो एहतजाजी धरणो जारी। वफाकी घरू वज़ीर शेख रशीद साहब गालियों नाकाम। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त जेसि ताईं वज़ीर आज़म इमरान खान धरणे वारे हंध न ईंदो तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। मुल्क में कातर कोरोना वायरस वधीक 59 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 10,409 थी वियो। 1,947 नवां केस ज़ाहिर। फाल केसनि जो अंग 35,707 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जी पॉज़िटिव केसिस जी शरह 5.7% रही। लाड़काणे जी शेख ज़ैद अस्पताल में कुछ ॾींहं अॻु अगवा थी वियल ताज़ी ॼावल ॿाड़ी खे कंदकोट में बाज़ियाब करायो पियो। कराची जी मक़ामी अदालत में डॉक्टर माह शाह जे मुबैना आपघात वारे केस जी ॿुधणी। केस जे 3 जवाबदारनि DNA सैंपल ॾियण खां इनकार करे छॾियो। जांच ऑफिसर हतमी चालान जमा करण लाइ मोहलत घुरी वरिती। अदालत इस्तदा मंज़ूर कंदे जांच ऑफिसर खां 5 ॾींहनि में हतमी चालान तलब करे वरितो। मैं एक अवामी शख्स हूं और अवाम के साथ रहूंगा। ये मेरा मकसद फिक्र है कि कोई बुनियादी कदम मैं कभी आगे नहीं बढ़ूंगा गरीबों की इजाजत के बगैर, गरीबों के मेहरबानी के बगैर और गरीबों के ताबन के बगैर। जो आपकी तकलीफ है वो मेरी है, क्योंकि मैंने कहा कि मैं 2 हूं, मैं एक नहीं हूं। एक इस जिस्म में, इस खून में, इस बुत में खड़ा हूं। दूसरा आपके रूह में, आपके जिस्म में, आपके बुत में मैं। मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म ऐं पीपल्स पार्टी जे बानी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी अॼु 93वीं सालगिरह मल्हाई पई वञे। गढ़ी खुदाबख्श में संदसि मज़ार ते वॾे में जालनि जी हाज़िरी भेटा पेश। कायदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क में जमहूरियत ऐं अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद कई। शहीद भुट्टो एटमी प्रोग्राम जो बुनियाद रखण सां गॾु तालीमी इदारा क़ाइमु कया ऐं गॾियल आइन ॾेई पुठिते पियल तबिके खे सियासत में बाइख्तियार बणायो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते पैगाम। PTI अॻवान हलीम आदिल शेख जी सिंध हुकूमत ऐं PP ते छिती तनक़ीद। हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध जी तरक़ी सभिनी जे साम्हूं आहे। सूबे में 55 सैकड़ो ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। अफ़सोस आहे त सिंध में कुते जे चक खां बचाव वारी वैक्सीन आहे। अहिड़ो को बि खातो न आहे जिते करप्शन न थी हुजे। मिठीअ में ASI जे घर मां भेणीवे ऐं सालीअ जा फाव ॾिनल लाश हथ अचण वारे वाक़िए ख़िलाफ़ वारसनि जो 3 ॾींहनि खां मिठी थाणे आॾो धरणो जारी। SSP थरपारकर सरदार हुसैन न्याज़ीअ जो थाणे आॾो मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं नाकाम। नौजवान डूंगर ऐं नारी पबीका मेंगवाड़ जे वारसनि मुतालबो कयो आहे त क़त्ल केस दाख़िल करण खां पोइ इंक्वायरी शुरू कई वञे। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो।
कटण भरिसां अली बंदर मुख रोड पटा ॿिनि जा गोलियूं लॻल लाश ठाहिया आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल, सुञाणप नथी सघी। लाड़काणे में भेण में पंहिंजी गोरहारी साली खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार बशीर जतोई गोलियूं हणी सुमेरा जतोई खे क़त्ल कयो। दादू पुलिस ऐं अस्पताल इंतज़ामिया नौजवान जावेद पहोड़ जे फोत थियण वारे वाक़े ते अदालती हुकुमनि खे नज़रअंदाज करे छॾियो। नौजवान जे वारसनि ऐं डॉक्टरनि जरगे दौरान मामिलो लयमिट बासरनि शख़्स जे ट्रैकड़े सां थियल जरगे में मरीज़ जे फोत थियण जो ज़िम्मेवार न्याज़ चनो करार डॉक्टर आसिफ रज़ा मलकाणी ऐं अतीक रहमान जावरी खे आजो करार ॾिनो वियो। जरगे में ज़िम्मेवार डॉक्टर न्याज़ चनो मथां 10 लख रुपया ॾंढ मुक़ररु। लालू रांझ भरसा गोड़ मियारतो में ज़मीन की मालकी तां मुकैरी ऐं सोलंगी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ॿिनि ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ पुलिस जी गोड़ मियारतो सोलंगी ते चढ़ाई सर्च ऑपरेशन। झेड़े में मुलविस जवाबदार घर ख़ाली करे विया। का बि गिरफ़्तारी न थी सघी।